अब अच्छा थियो इन पढ़ाओ कंप्यूटर के पेपर त करे आयो बाबा पेपर तो ॾेई आयो आहे अॼु त कापी करे पेपर ॾेई आयो आहे पर हाणे सुभाणे जे लाइ परेशान हमरा जुमायूं पता हलनि त हाणे कीअं थींदो मसइलो छोरा पिया ॿधजनि ॿुधई वठ पकड़ लॻी पई आहे थोरो दिमाग़ हणनि हा पढ़नि हा त ख़बर पवे न हाणे रुगो कापी 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 हाणे ख़बर पवंदी भाऊ चान सा आस्ते सुसर पुसर पे करी लाउड कनी पूरे गोठ में को ख्वार कर न बना चाहो अकेलो पे पढ़ा जा अकेलो तो स्कूल वञा जा ई वडेरा मिनिस्टर हो कापियूं करे पास थियन उन्हनि खे केर चवण वारो कोन्हे हा ये साईं काइमली साहब कापी करे वज़ीर थियो आहे ऐं ॿियो मूंखे पके माण्हू ॿुधायो त शेख रशीद बि कापी करे वज़ारत वञी संभालियईं साहफ़िन खे वञी ॾिस त मोबाइलियूं हथ में पूरे स्कूल में डोड़ अथनि वतनि था छोकिरनि खे कापी कराईंदा मास्तर पाण वेही छोकिरनि जे जॻहनि ते लिखनि था हाइट मास्तर पाण कापियूं खणी छोकिरनि खे कापियूं था कराइनि उन्हनि खे केरु चवण वारो ई कोन्हे चवण वारो केरु असांखे थिया छिता थिया हो हा न असांजे लाइ अकेलो कापी थो कयां हा न तव्हांजे लाइ कापियूं कया ई कोन दिमाग़ थधो थी